जन्म दुख से नाव कैसे पार कर पाऊंगा मैं, सब जग मंजिल भटक कर अब शरण ली है आपकी, पार करना या न करना दोनों मर्जी आपकी। गुरुदेव व्यो पल पाया राजा के राज प्रजा के सूर्य पानी जब बंदार पर जड़े दीदी जयकार करी, जिंजी जड़ी आस पूरी करी, बोलो अमर लाल की जय। आयो लाल सभी हैप्पी दिवाली। अस्सलाम वालेकुम, नमस्ते। मुंहिंजो नालो चांदनी प्रदीप जसवानी आहे। मुंहिंजी तरफ़ सां आल पाकिस्तान खे हैप्पी दिवाली। ॿियनि शहरनि जीअं हैदराबाद जहिड़े शहर में बि हैप्पी दिवाली ज़ोर ऐं ख़ुशी सां मल्हाई थी वञे। उन हवाले सां असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि दीवान दोस्त जेके उन्हनि खां असां व्यूज़ वठंदासीं। तव्हां दिवाली छाजे करे मल्हाईंदा आहियो, हिन में कहिड़ा कहिड़ा रस्म हूंदा आहिनि, उन हवाले सां अचो त पुछूं ॿाहिरनि खां त हिन जो छा चवणु आहे दिवाली जे हवाले सां। जी अस्सलामुअलैकुम भाईजान। ॾियारी असां इन करे मल्हाईंदा आहियूं, राम बनवास कटिया आहे 14 साल, उन करे उन ख़ुशीअ में असीं ॾियारी मल्हाईंदा आहियूं ऐं लक्ष्मी माता जी पूॼा कंदा आहियूं, ॾिया ॿारे घर खे रोशन कंदा आहियूं, बारूद ॿारींदा आहियूं, पाण खे एंजॉय कंदा आहियूं ऐं ख़ुशी महसूसु कंदा आहियूं ॾियारी जे। वरी त फ़ख्र जी ॻाल्हि आहे असीं त पाकिस्तानी आहियूं ऐं असीं दुआ कंदा आहियूं उन मुल्क लाइ, पाकिस्तान लाइ, हमेशह पाकिस्तान ख़ुशहाल हुजे। तोड़े हिंदू मुस्लमान सभिनी भाइरनि खे हैप्पी दिवाली। भरत कुमार, सिटीज़न कॉलोनी, हैदराबाद। दिवाली जी तयारी असांजी तक़रीबन 1 महीने खां तयारी हूंदी आहे। कपिड़ा शॉपिंग वग़ैरह सभु हलंदी आहे। ॾियारी ईंदी आहे त पोइ 3 ॾींहं असीं इहो पंहिंजी ईद ॾियारी मल्हाईंदा आहियूं। बिरादरी ईंदी आहे, असांजा दोस्त ईंदा आहिनि, मिट माइट वेझा ईंदा आहिनि, रस्मूं थींदियूं आहिनि, असीं रस्म कंदा आहियूं, ॾिया ॿारींदा आहियूं, घरनि में बारूद ॿारींदा आहियूं, लक्ष्मी माता जी पूॼा कंदा आहियूं। श्री रामचंद्र बनवास कटिया आयो 14 साल, उन जी ख़ुशी में असीं ॾियारी मल्हाईंदा आहियूं ऐं ॾाढो पाण खे ख़ुशि महसूसु कंदा आहियूं। सभ खां त पहिरीं इहा असीं मुल्क लाइ दुआ कंदा आहियूं ऐं ख़ुशी महसूसु कंदा आहियूं त असीं पाकिस्तानी आहियूं। पहिरें ॾींहुं असांजो प्रोग्राम इहो हूंदो त शाम जे टाइम ते असांजी हिकिड़ी रस्म रखियल आहे, लक्ष्मी माता जी आरती कंदा आहियूं, पूॼा कंदा आहियूं। उन खां पोइ असांजी रस्म हूंदी आहे, कानूं ॿारींदा आहियूं, ॾिया ॿारे घर खे रोशन करे कानूं ॿारे उहा रस्म पूजना कंदा आहियूं। उहो करे पोइ मिटनि माइटनि सां मिलंदा आहियूं, हिक ॿिए में बिरादरी में ईंदा वेंदा आहियूं। ॿिए ॾींहुं बि इहो असांजो इहो साॻी रस्म हूंदी आहे, लक्ष्मी माता जी पूॼा कंदा आहियूं ऐं प्लस में ॾिया ॿारे घर खे रोशन कंदा आहियूं, बिरादरी में ईंदा वेंदा आहियूं, मंदरनि में ईंदा वेंदा आहियूं, पाठ पूॼा जेके रस्मूं हूंदियूं आहिनि असीं उहे कंदा आहियूं। तव्हांजो नालो छा आहे? रानी। रानी, हैप्पी दिवाली ॿियनि खे चवणु चाहियो था? हा। छा? हैप्पी दिवाली। हैप्पी दिवाली। तव्हां हैप्पी दिवाली ते ख़र्ची घणी मिली? जाम्स 8 रुपीस।
अच्छा किथे हथम हथ में हैप्पी दिवाली चओ। अस्सलाम वालेकुम, नमस्ते। मुंहिंजो नालो पिंकी जसवानी आहे ऐं सभिनी हिंदू भाइरनि ऐं सभिनी पाकिस्तान वारनि खे हैप्पी दिवाली। हीअ असांजे लाइ जाम ख़ुशी जो मौक़ो आहे बिकॉज़ 14 साल बनवास कटे आयो आहे। हीअ असांजो मौक़ो आहे जेको असीं साल में हिकिड़ो बार मल्हाईंदा आहियूं। जाम ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं, रंगोली ठाहींदा आहियूं, हर ख़ुशी मल्हाईंदा आहियूं। जीअं त तव्हां ॾिसी सघो था डेकोरेशन ऐं असांखे जाम मज़ो ईंदो आहे। थैंक यू। दिवाली असां पहिरें ॾींहुं लक्ष्मी माता जी पूजा कंदा आहियूं, सभिनी भाइरनि भेनरनि लाइ दुआऊं कंदा आहियूं, रंगोली ठाहींदा आहियूं, बम वग़ैरह ॿारींदा आहियूं, जीअं त असांजे सॼे परिवार खे ख़ुशी थींदी आहे। जाम सुठो मौक़ो हूंदो आहे। असां दिलि सां पूजा कंदा आहियूं, पहिरीं सॼी राति में वेही गेमूं वग़ैरह कुॾंदा आहियूं, जाम इंजॉयमेंट कंदा आहियूं। दिवाली जे ॿिए ॾींहुं छा कंदा? दिवाली जे ॿिए ॾींहुं बि ईअं ई कंदा आहियूं, पहिरीं पूजा कंदा आहियूं, मिटनि माइटनि सां गॾु वेंदा आहियूं, ॿाहिरि घुमणु वेंदा आहियूं, पोइ बसि गैदरिंग सुठी थी वेंदी आहे। पाकिस्तान खे छा चवण था चाहियो? सभिनी पाकिस्तान वारनि खे इहो चवणु चाहींदुसि त तव्हां हिन मुल्क में ख़ुशी सां रहो, प्यार सां रहो, अमन शांती सां रहो। हीउ पंहिंजो ई मुल्क आहे, पाण हिनखे सुठो ठाहींदासीं त मुल्क ठहंदो। ऐं सभिनी पाकिस्तान वारनि लाइ दुआ कंदुसि त हीउ मुल्क सुठी तरह सां ख़ुशि ऐं अमन ऐं आबाद रहे। अस्सलाम वालेकुम, सत श्री अकाल, हैप्पी दिवाली। सभिनी खे असांजी तरफ़ सां हैप्पी दिवाली। असां सॼी हिंदू कम्यूनिटी जी तरफ़ सां सभिनी पाकिस्तानी खे हैप्पी दिवाली। इन दिवाली जे मौक़े ते असीं ख़ुशियूं मल्हाईंदा आहियूं, बम फाड़ींदा आहियूं, वॾी मिट माइटनि सां घुमणु वग़ैरह वेंदा आहियूं। अव्हांखे बि खपे त अव्हीं बि इहा ख़ुशी मल्हायो, जीअं असीं अव्हांजी ईद मल्हाए सघूं था त तव्हीं बि असांजी दिवाली मल्हाए सघो था। हिन में को न आहे, पाण सभु हिकिड़ा ई आहियूं, सभु इंसान ई आहियूं। इहो न आहे की हीअ हिंदू त हीअ दिवाली मल्हाईंदो, हीअ मुस्लमान त हीअ न, हीअ पाकिस्तान आहे, पाण सभु पाकिस्तानी हिकिड़ो इंसान आहियूं ऐं सभु उहा दिवाली बि मल्हाए सघनि था, ईद बि मल्हाए सघनि था। ऐं मां सभिनी खे चवंदसि, मां सभिनी लाइ दुआ कंदसि त मुल्क अमन रहे, ख़ुशि रहे ऐं आबाद रहे। शुक्रिया। अस्सलाम वालेकुम ऐं नमस्ते। मुंहिंजो नालो आहे वर्खा कुमारी ऐं मां दिवाली जी तव्हांखे सभिनी खे शुभ अस्सलाम वालेकुम ऐं नमस्ते। मुंहिंजो नालो आहे वर्खा कुमारी ऐं हैप्पी दिवाली। ऐं सभिनीनि खे, सभिनी पाकिस्तान ऐं सिंध खे मुंहिंजी तरफ़ सां हैप्पी दिवाली। हीअ थी असांजो सभिनी खां वॾो त्योहार आहे ऐं हिन में असां मतिलबु राम जे अचण जी ख़ुशी में जो वेलकम कंदा आहियूं, ॾीया ॿारींदा आहियूं, रंगोली ठाहींदा आहियूं ऐं बम फाड़ींदा आहियूं, त ॾाढो मज़ो ईंदो आहे। तव्हां सभिनीनि खे मुंहिंजी तरफ़ सां हैप्पी दिवाली। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो अरुण कुमार आहे ऐं मां हिकिड़ो हिंदू फैमिली जो शागिर्दु आहियां। त असीं असल में जेको ॾियारी जो असांजो त्योहार आहे, असीं इन जे मल्हाईंदा आहियूं छो त असांजो जेको भॻवानु राम आहे त उहो पंहिंजो 14 साल वन में रही, त उन जी ख़ुशी में माना जेके बि मुंहिंजा घरवासी हुआ ऐं जेके मुंहिंजा गांव वासी हुआ, त उन्हनि माना इहो इनखे माना इंजॉयमेंट कयो, उनखे माना वेलकम करण लाइ उनखे ॾियारी मल्हायो। ऐं असल में ॾीओ ठाहिण जो मक़सदु माना इहो आहे की पुराणे ज़माने में लाइट कोन हूंदी हुई, लाइट न हूंदी त हिकिड़ो वजह इहा आहे की लाइट कोन हूंदी, ऐं हिकिड़ो वजह आहे की ख़ुशी में त इन लाइट कोन हूंदी त इन वजह सां हिकिड़ो ॾीओ जो रवाज़ु हूंदो की हवा ॾीओ ठाराईंदा हुआसीं, त माना ॾीओ जो रवाज़ बि असां हिते ई निकितो। ऐं असीं माना असांजी ॾियारी पहिरें ॾींहं ते असीं माना पंहिंजे मिट माइट जे घर वेंदा आहियूं, असांजे पुफड़ जे घर, असांजे नानाणे घर, माना मिट माइट जे घर थी वेंदा आहियूं ऐं पंहिंजो असांखे ॾाढो मज़ो ईंदो छो त इन ॾियारी ॾींहुं असांजे जेके मतिलबु जेके कराची जा दोस्त, कराची असांजे कज़न माना असां गॾु मिली वेंदा। ऐं हिकिड़ो ॾियारी माना रीज़न बि असांजे हिकिड़ो थी थिए की माना मिट माइट असांजे ॿाहिरि मुल्क मां की हितां हुतां घुमण ते असांजे माना गॾु थियूं था त ॾाढो मज़ो अचे थो। ऐं पंहिंजो हीअ चवंदासीं की मुंहिंजी तरफ़ सां पूरे पाकिस्तान जे जेके बि हिंदू भाइर आहिनि, हैप्पी दिवाली ऐं पंहिंजे दुआनि मूंखे यादि रखिजो। पारां अरुण कुमार जसवाणी। नालो नारायण दास मंगवाणी आहे। अॼु असां जेको ॾियारी जो ॾींहुं मल्हाईंदा आहियूं उहो असां पंहिंजी श्री रामचंद्र जी ख़ुशी में मल्हाईंदा आहियूं। श्री रामचंद्र जेको 14 साल बन कटे, पंहिंजा ॾाढा कष्ट कटे अयोध्या मां ते जॾहिं पंहिंजे घर पहुतो, उनजी ख़ुशी में असां ॾियारी मल्हाईंदा आहियूं। ॾियारी जे ॾींहुं असां पहिरें ॾींहं ते असां पंहिंजे घर में पूॼा पाठ इबादत कंदा आहियूं। उन खां पोइ पंहिंजे मिटनि माइटनि में वेंदा आहियूं जिते असां उन्हनि जी ख़ुशियूं तक़सीम कंदा आहियूं ऐं असां रब पाक खां, अलाह पाक खां इहा दुआ घुरंदा आहियूं त अलाह पाक असांजे मुल्क में को ॾुखियो वाक़ियो अचे उते पंहिंजी रहम कजां, उते जिते उणी बि बुरायूं हुजनि उहे पाकाई में कजां। अलाह पाक असांजे मुल्क जी बि हिफ़ाज़त करे ऐं असां ई दुआ जो ॾींहुं असां दुआ घुरंदा आहियूं हर इंसान लाइ, हर माण्हू लाइ, सॼे पाकिस्तान इहो पैगाम आहे अलाह पाक असांजे मुल्क खे ख़ुशहाल करे। जेको असांजो मुल्क कुझु मैशत करे पोइ थिए थी, अलाह पाक उनजी मुल्क जी मैशत बि वधाए
ऐं अलाह पाक असांजे मुल्क खे तमामु एॾो अॻिते वधाए जो दुनिया जूं नज़रूं असांजे पाकिस्तान ॾिया जेके ऊणी बि आहिनि उहे सभु ख़तमु थी उहे ॾिसनि त पाकिस्तान हिकिड़ो केॾो मज़बूत मुल्क आहे। असुल थाणे मुलाकात जो दिवाली आहे त असांजी वॾी ख़ुशी आहे सम्झे न। रावण पीर जे नाले सां जेको हनुमान जे सां हुनजे नाले सां सजाई वेंदी आहे। पहिरें ॾींहुं असीं जेको आहे पंहिंजो शेवादारी कंदा आहियूं। हुनजो जेको सिस्टम आहे कानून वानून जे ॿारींदा आहियूं। हुनजे प्रोग्राम में मिट माइट जेके बि गॾु थींदा आहियूं उहो पंहिंजे थींदा आहियूं। हिन में ॿिए ॾींहं ताईं मिट माइट जिते पंहिंजी ख़ुशी हूंदी आहे हुते भेणूं हुते पूॼा कंदा आहियूं। पहिरें ॾींहुं पूॼा कंदा आहियूं, पंहिंजे घर में कंदा आहियूं। उन खां पोइ असीं पंहिंजे मिट माइटनि में रिश्तेदारी में जो बि आहे उन सां हिकु ॿिए मिलणु वेंदा आहियूं। असांजी सभिनी पाकिस्तान सभिनी दीवान खे हैप्पी दिवाली जी वाधायूं हुजनि ऐं असांखे ख़ुशी आहे सभिनी खे भाउरनि खे हिते हुजनि। असां ख़ुशी आहे उनजे बारे में असां इहे चाहींदा चवंदासीं सभु गॾिजी पाण हैप्पी ख़ुशी कनि, हैप्पी मल्हाइनि। महिरबानी। सुपने सुपने बिजुली ना तुले विश्वास आता तेरे हर पल बनता रहे मेरा विश्वास आता ये हर पल बनता रहे मेरा विश्वास आता तेरे चरणा मेरी अरदास आता तेरे चरणा नमस्ते, अस्सलाम वालेकुम। आऊं ओडर नंबर जसवाणी, हैदराबाद, सिंध, पाकिस्तान। असां हिते जेको त दीवाली पहिरीं त सॼे मुल्क जे हिंदू मुस्लिम खे दीवाली मुबारक। दीवाली असीं श्री रामचंद्र 14 साल बनवास कटे उतां ई आयो। उन खां पोइ दीवाली जेको मल्हाइण जो सिलसिलो शुरू थियो, हीउ तमामु पुराणो मल्हाइण जो सिलसिलो आहे। हिन मौक़े ते असीं पंहिंजा मिट माइट यार दोस्त सॼे उन्हनि खे घरु घुराईंदा आहियूं, उन्हनि खे मिठाइयूं खाराईंदा आहियूं, मानी खाराईंदा आहियूं। ऐं जेको सो असांखे पाकिस्तान में हर तरह जी आज़ादी आहे। ॾींहुं कहिड़ा बि ॾींहुं असीं मल्हायूं था, जेके बि होली हुजे चाहे ॾियारी हुजे, सुठे नमूने मल्हायूं था। पहिरें ॾींहुं असीं हिते लक्ष्मी पूॼा कंदा आहियूं। पाण में जेको सो सभु फैमिली माण्हू गॾु थींदा आहियूं। को किथे हूंदो को किथे हूंदो, सभु हिकु जॻह ते गॾु थींदा आहियूं सॼी फैमिली। ॿिए ॾींहुं जेको सो असीं माइटनि मिटनि में वेंदा आहियूं, तोहफ़ा खणी वेंदा आहियूं। टे ॾींहं ॾीआ इहो तक़रीबन वरी जेको माण्हू असां ॾींदा आहिनि। जी ॾीआ जेको सो श्री रामचंद्र आयो तॾहिं राति हूंदा ई उमास जो टाइम हो। हीअ माना जेका उमास आहे, उमास में हूंदा ई रोशनी हूंदी कोन्हे। ॾियारी ॿियण इहो त भई मुल्क में हूंदा ई न हुजे। रोशनी जेको सो ज़िंदगी आहे, सॼो मुल्क रोशन हुजे। ॾिया भई पाकिस्तान असांजो तमामु प्यारो मुल्क आहे। असांखे हिते हर तरह जी आज़ादी आहे, का कोन्हे। असीं चवंदा पाकिस्तान वधे बि हुजे। असीं हरदम पाकिस्तान जा जेको सो दुआ कयूं ऐं जेको कश्मीर में ज़ुल्म पियो थिए असीं हुनजी सख़्तु मज़म्मत कयूं था। पाकिस्तान ज़िंदाबाद। असांजे सोशल मीडिया वारे भाइरनि खे सारी संगत खे जंहिंजो महिरबानी थैंक्स जेकी असांजो आया आहिनि कवरेज वठण जे लाइ। सारी संगत खे लख लख वधायूं ॾियारी जी ॾींहं जूं मिली करे जयकार जी गुण में सभई वधायूं केॾे खे बख़्शो। बोले गुरु जी मुताबिक बंदी छोड़ दिवस जंहिं ॾींहुं ते गुरु हरगोबिंद साहिब महाराज पातशाह 52 राजाउनि खे क़ैद मां आज़ाद करायो, उन बंदी छोड़ दिवस जो बि सारी संगत खे कोटान कोट लख लख वधायूं। बोले वाहिगुरू का खालसा मिली करे सभु उते पंहिंजे मक़सद ते आखिरी मोटी बड़ी सिमरन करे समाप्ति कंदासीं। कोई बस खाली न रहे। हर जो ही ॾींहुं ॾियारी जो पाण मल्हाइण लाइ सभु मिली करे
ही ॾियारी जो ॾींहुं शुभ घड़ियूं जेके पाण गुरु जी संगत में जुड़ी करे नाम जपे करे बंदगी करे पंहिंजी खुशियुनि में इज़ाफ़े जे लाइ मालिक जी रहमत जे दर मालिक जे दर ते अची अरदास करण लाइ सभु कठा थिया आहिनि। असांजे जीवन सां असांजे हिन मुल्क जी खुशी मुल्क जी तरक्की ॾाढो अहम रोल है। छो त कोई भी अगर नगरी खुश न हूंदी आहे त उनमें रहण वारा नगरी वासी भी खुश न हूंदा आहिनि। इन लाइ असांजो मुल्क मुंहिंजे लाइ अरदास थी आख़िरी में मालिक उनखे भी चढ़दी कला बख़्शे और जीअं अयोध्या वासी ॾियारी मल्हाइनि पिया रामचंद्र महाराज जे न हुजण जे करे उन्हनि महसूस कयो कि असांजे जीवन में अंधेरो आहे त उन्हनि दिया ॿारे करे रामचंद्र महाराज जो वनवास जो पूरो थिए पियो अचण जो संदेश मिलियो त उन्हनि पूरी अयोध्या खे ॾींहंनि सां सिंगारियो हुयो ॾींहंनि सां उनखे जगमगायो हुयो और इहो मैसेज हुयो उन श्री रामचंद्र महाराज लाइ कि हे प्रभु तोखां सवाइ असांजे जीअं नगरी में अंधेरो आहे न ईअं मालिक ऐं वाहिगुरु ऐं अकाल पुरख परमात्मा तुंहिंजे नाम खां सवाइ असांजे जीवन में भी अंधेरो आहे। सतनाम जेको भी शरीर है न जेको भी इंसान है जंहिंजे अंदर में अगर परमात्मा जो नाम न है उन मालिक जो उन रब जो उन खुदा परवरदिगार जो नालो न है त समझो कि उनजे जीवन में अंधेरो है। जीअं ॾीओ ॿारण सां अंधेरो ख़त्म थी वेंदो आहे ईअं जेको मालिक परवरदिगार परमात्मा जो नाम जपंदो आहे उनजे जीवन जा अंधेरा ख़त्म थी वेंदा आहिनि। मतलब कि ई ॾियारी जे ॾींहुं पाण जेका इतिहास ॿुधो प्रभु श्री रामचंद्र महाराज पंहिंजे माता पिता जे उन हुकुम जी आज्ञा मने करे वनवास कटे इहो मैसेज ॾिनो असांखे उन त्रेता युग में कि भई वॾनि जो मर्यादा निभाइण असांजो फर्ज़ आहे। उन्हनि पंहिंजी राजगद्दी खे ठुकराए करे माता पिता जो चवण मने करे पीउ जे हुकुम जी पालना करे वचन जी पालना करे वनवास कटियो एतिरो समय वनवास में गुज़ारियो कंधनि ते पत्थरनि ते अलाए कहिड़ी कहिड़ी शयुनि जो सामनो करणो पइजी वियो पर उहो सुखनि जी सेज छॾे करे दुखनि जे उन्हनि पत्थरनि खे कंडनि खे क़बूल कयो तकलीफ़ुनि खे क़बूल कयो इतिहास सभिनी खे ख़बर आहे। उते रावण जो भी सामनो करणो पइजी वियो रावण खे दुष्ट खे उनखे मारे करे जॾहिं अयोध्या वापसि थिया अयोध्या वासियुनि उन ॾींहं ते ॾिया ॿारे करे ख़ुशी मनाए करे इज़हार कयो पंहिंजी ख़ुशी जो जीअं ॾींहुं ॾियारी जो मनायो अॼु भी उन ॾींहं खे मक़सदु रखंदे अॼु पाण हिते मिली करे प्यारनि सां दिलि वारनि सां सभिनी पाकिस्तान में रहंदड़ भाइरनि सां असांजे सोच टीवी जे तरफ़ां हैप्पी दिवाली। कैमरामैन महबूब अली जमाली सां गॾु रिपोर्टर मज़र अली जमाली सोच टीवी हैदराबाद। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाइण कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.